मसू भुरगड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर कल्ब लगारी मौजू मसू भुरगड़ी वट सां बुढ़ाणी थाणे जे हद तालिबुल मौला कॉलोनी में मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई वॾी मिक़दार में मैनपुड़ी ऐं ज़ेड 21 गुटको हथ। ख़बर मूजिब हैदराबाद जी पुलिस RRF जे इंचार्ज फरहान मेमण पुलिस टीम साण करे बुढ़ाणी थाणे जे हद ॻोठ तालिबुल मौला कॉलोनी में हिकु घर ते छापो हणी वॾी मिक़दार में मैनपुड़ी हथ कई। छापे दौरान पुलिस इनायत समो मीर ऐं पुन्नू कोरीअ खे गिरफ़्तार करे वरितो। कुझु देर बाद ASP शाहनवाज़ मेमण पिण ॻोठ तालिबुल मौला कॉलोनी में पहुची कार्रवाई खे तेज़ कंदे इनायत समो जे घर ते छापो हणी ज़ेड 21 जूं लॻभॻि 25 बोरियूं हथ कयूं। पुलिस मोबाइल गाॾियुनि ऐं लोकल सुज़ुकियुनि में वॾी मिक़दार में मैनपुड़ी सां भरियल बोरियूं ज़ेड 21 खणी हैदराबाद रवानी थी वई। ॿिए पासे बुढ़ाणी थाणे में मैनपुड़ीअ ते कार्रवाई न करण ते SSP हैदराबाद SHO बुढ़ाणी खे रिवर्ट करे सब इंस्पेक्टर मां ASI ऐं वॾी मुंशी इमदाद समो खे हेड कांस्टेबल मां कांस्टेबल करे सस्पेंड करे छॾियो आहे।